खैरपुर में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर फरहान मेतलो मूजिब खैरपुर भरसा वसीर वाहन में मंसूर मुबीन फलपोटो की मेज़बानी हेठ अगुणे वॾे वज़ीर सैयद कायम अली शाह की सदारत हेठ जलसे आम में मुनक़द कयो वियो। जलसे आम में राजा खान फुलपोटो, अगुणो तालका नाज़िम ताहिर इम्तियाज़ फुलपोटो, मौलवी ज़ुबैर अहमद फुलपोटो, नज़ीर अहमद फुलपोटो, अतीक फुलपोटो, अल्लाह नवाज़ फुलपोटो, मज़हर खान मंगलहार, फरहत मोइज़ शेर फुलपोटो, गुलाम हसन फुलपोटो, खादिम हुसैन फुलपोटो, वडेरो गुलाम नबी फुलपोटो, वडेरो गुलाम नबी मेतलो, मोहम्मद नवाज़ मेतलो, रियाज़ सोलंगी समेत मुख्तलिफ़ मकतब फ़िक़्ह जे माण्हुनि ख़ासि तौर फुलपोटा बिरादरी जे सभई माण्हुनि शिरकत कई। जलसे आम के ख़िताब कंदे सैयद कायम अली शाह चयो त लीडरशिप तमाम वेले सदन में पैदा थी दिया सही भुटे का को बराबर बड़ी मेहनत कई असा जी सही बेनजीर साहब परवाह न कई जालत जी उन्हें लाड जी उन्हें जुल्म जी पान गिरफ्तार रही आ सभी घरन के खबर सखर जेल में थे मई जे महीने में तडे तो सुमारियो परवाह न कई दुनी न हिते लीडर ने दाड़ पे हणन से वडो लीडर बानी आहे पार्टी हाणे बानी जा वेझा दोस्त जेके ॾींहं गॾु खाइण वारा हिकिड़ी चूंडी पियनि हमारा सियासत छॾेगा हमारा तो असां बस कई थे न पार्टी में मेंबर थींदासीं न सियासत चलांदासीं घर वेही रहे एड़ा सुस्त माण्हू सियासत कंदा आहिनि ऐं हेॾे जियालो सुठा सॾे ज़िंदगी ॾिनी आहे हिननि माण्हुनि ज़िंदगी ॾिनी आहे बीबी जॾहिं आई हाणे आख़िर घणनि खां कराची में को 30 लख माण्हू मूंखे 50 साल थिया आहिनि सियासत में मां एॾा माण्हू कंहिं ॾींहं ते कोन था भुटे साहब बि हुया शहीद बीबी सां बि हुया पर शहीद बीबी जो इहो जेको जलसो या रिसेप्शन थी तारीख़ी दुनिया लिखियो न त अख़बार वारा चवंदा आहिनि वॾो जलसो थियो बसि नंबर न ॾींदा आहिनि त 10 लख हुया या 20 लख 30 लख वॾी ॻाल्हि आहे असांजे खैरपुर जी पॉपुलेशन 24 लख आहे अंदाज़ो कयो 24 लख खैरपुर ज़िले सॼे जी हो हितां खां वठी नारे पर ये 30 लख माण्हू सॼी दुनिया मां आया अमेरिका मां किथां किथां जा इहा लीडरशिप ते बि आहे इहा महिनत ते बि आहे मां अॻे मिसाल ॾिनो त शहीद बीबी जॾहिं अमेरिका वई पहिरियों दफ़ो त क्लिंटन उते तमामु मशहूरु प्रेसिडेंट रहियो आहे क्लिंटन उनजी घरवारी बि उन पाण दरवाज़ो खोलियोसि न त सेक्रेटरी या फटे वाला उहे दरवाज़ा खोलींदा आहिनि। शाह चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जे 10 नुक़तनि वारे प्रोग्राम सां अवाम जा अक्सर मसइला हल थी वेंदा। हुन चयो त वसीर वाहण जे फुलपोटा बिरादरी जी खैरपुर जी सियासत में वॾो मुक़ाम रहियो आहे। हिन भेरे वसीर वाहण जे फुलपोटा बिरादरी मंसूर मुबीन जी मेज़बानी हेठि पीपल्स पार्टी खे कामयाब करण जो जज़्बो ॾिसी ख़ुशी महसूस थी रही आहे। इंशाअल्लाह हिन इलाइक़े जा मसइला तरजीह बुनियादुनि ते हल कंदासीं। उन खां अॻु राजा खान फुलपोटो ऐं मंसूर मुबीन फुलपोटो आयल महिमाननि जा थोरा बणिया ऐं खेनि सिंध जा सकाफ़ती तोहफ़ा पेश कया। मंसूर मुबीन फुलपोटो सैयद कायम अली शाह खे 8 फरवरी ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि रिकॉर्ड वोट हासिल करण ऐं पोलिंग फतह हासिल करण जो यकीन ॾियारियो।